मलिर में मुबैना अगवा थियल शागिर्दाणी शुमाइला जे वारसनि पारां बाजियाबी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शुमाइला डेरो जे वारसनि पीउ ज़मीर हुसैन, चाचे फरमान अली ऐं ॿियनि चयो त 12 ॾींहं गुज़रण बावजूदि पुलिस शुमाइला खे बाज़ियाब करण में नाकाम रही आहे। हुननि चयो त पुलिस केस जे हवाले सां कख भञी ॿीणो न कयो आहे। अॻवाननि मुतालबो कयो त शुमाइला खे बाज़ियाब कराए बेचैनी ख़तम कई वञे। नवाब शाह जी पीर संदोरत ज़ालिम औलाद ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। पीर संदोरत गर्दो रिंद दाईंदे ॿुधायो त पुटनि शेरदिल, साईंदाद ऐं ॿियनि कुझु ॾींहं अॻु घर में गिड़ी सोना ज़ेवर ऐं ॿियो सामान खणी विया। हुन चयो त हूअ पुटनि ख़िलाफ़ अदालत में दरख़्वास्त ॾेई मोटी त मथसि तशदुद कयो वियो। औरत अपील कई त ज़ालिम पुटनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेसि तहफ़ुज़ ॾिनो वञे। नवाब शाह में जस्कम पारां शुगर मिल मां पोरियतनि जी नेकाली ख़िलाफ़ धरणो हंयो वियो। अशरफ कलोड़े, सरफराज़ मेमण, सैयद नासिर शाह ऐं ॿियनि चयो त हबीब शुगर मिल इंतिज़ामिया बेगुनाह केतिरनि ई मुलाज़िमनि खे निकाली ॾिनी आहे। हुननि चयो त शुगर मिल इंतिज़ामिया कमु कंदड़ ग़रीब पोरियतनि खे बेरोज़गार करण जी साज़िश करे रही आहे। अॻवाननि मुतालबो कयो त नेकाली ॾिनल पोरियतनि खे जल्द खां जल्द बहाल न कयो वियो त मरण घड़ी ताईं बुख हड़ताल कई वेंदी। तहरीक मुसलसल 11 ॾींहं बि जारी सारी आहे। अॼु जीअं सिंध क़ौमी महा ज़िले नवाबशाह पारां ही एहतिजाजी तहरीक आहे। असांजा दोस्त फरमान मला, इरशाद अंसारी, अफ़ज़ल मेमण जेके गुज़िरियल 9-10 सालनि खां हबीब शुगर मिल जे अंदरि पंहिंजो रत सत ॾेई पंहिंजो गुज़र सफ़र कंदा आहिनि। पर हितां जी तहसुबाना इंतिज़ामिया सरवर चांडियो GM ऐं हितां जो रीजनल डायरेक्टर मुलाज़िम शाहिद ऐं जाफ़री जेको मिली जुली करे ग़रीब माण्हुनि जो रत जूं उन्हनि जूं पघारनि जूं ॾियारियूं खाईंदा रहनि था। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।